सियारो शुरू थींदे ई गरम खीर जो इस्तेमालु वधी वेंदो आहे। गरम खीर में जेकॾहिं जिलेबी विझी वापराइजे त इहा हिकु ताक़तवर ग़िज़ा बणिजी वेंदी आहे। माण्हू रुॻो ज़ाइक़े लाइ न पर तवानाई बहाल करण ऐं जिस्म खे गरम रखण लाइ जिलेबी खीर में मिलाए पीअण लाइ दुकाननि जो रुख़ कंदा आहिनि, जॾहिं त जिलेबी वारो खीर घर में बि पी सघिजे थो। सियारे जी आमद सां ई खीर ऐं जिलेबी जे दुकाननि ते रश वधी वेंदी आहे, छो त हिन सां थधि जो अहसासु घटिजी वेंदो आहे। पुराणे दौर में हकीम खीर ऐं जिलेबी खे अखियुनि तां निशान ख़तम करण ऐं चहिरे जो रंग रोशन करण लाइ इस्तेमालु करण जी तजवीज़ ॾींदा हुआ। हिकु कप खीर ऐं जिलेबी में अव्हां खे सणभ, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, पोटाशियम, सोडियम, आयरन ऐं विटामिन ए जझे मिक़दार में मिलनि था। जिलेबी वारो खीर जिस्म खे फौरी तवानाई सां जिस्म खे गर्मी ॾींदो आहे, जंहिंसां सियारे जा असर घटिजी वेंदा आहिनि। सीउ जो मुक़ाबिलो करण लाइ अव्हां खे ताक़त मिलंदी आहे। सियारे में हॾनि में सूरु थियणु आम ॻाल्हि आहे ऐं जोड़नि में सूर जा मरीज़ परेशान नज़र ईंदा आहिनि, पर खीर में जिलेबी जो इस्तेमालु न रुॻो सूरु घटाईंदो पर आराम ॾींदो आहे ऐं जिस्म जी थकावट बि ख़तमु कंदो आहे। सियारे में इंसानी जिस्म जे उज़वनि जी हरकत घटि थी वेंदी आहे, पर हीउ खीर समूरे जिस्म खे सरगरम कंदो आहे। हिकु प्यालो जिलेबी वारो खीर जिस्म जी सोज ख़तमु करे चुरपुर में सवलाई पैदा कंदो आहे। सियारे में खंघि, ज़ुकाम ऐं मथे जो सूर बि आम आहे। इन जो ख़ात्मो बि अव्हां जिलेबी वारे खीर सां करे सघो था, जॾहिं त जिलेबी वारो खीर अव्हां जो वज़न वधाइण में बि मददगार आहे ऐं ज़हनी दबाव घटि कंदो आहे। खीर ऐं जिलेबी खाइणु अव्हां जी अज़दवा जी ज़िंदगी लाइ बहितर आहे। जिलेबी बाबति इहो चयो वेंदो आहे त हीउ ड्रिघे वक़्त लाइ मर्दनि जी कुवत वधाईंदी आहे ऐं सेहतमंद रखंदी आहे। मजमूई तौर ते हीउ खीर अव्हां जा केतिरा ई मसइला हल करे थो ऐं ज़ाइक़ेदार पिणु हूंदो आहे।